विश्वास ऐं शेवा भाव जी सोच रखी करे पंहिंजे कारोबार खे अॻिते वधाए। छाकाणि त जॾहिं मालिक जी रहमत, प्यार, शेवा भाव, प्रेम, लगन, मेहनत सां इंसान कम कंदो आहे त पोइ भाग, नसीब, किस्मत, इज्जत, मान, शान, यश, कीर्ति सब पंहिंजो पाण पहुचण शुरू थी वेंदा आहिनि। इन करे चयो वेंदो आहे जहिड़ो अन्न तहिड़ो मन। यानी जहिड़े क़िस्म जी सोच जी असां कमाई कंदासीं ऐं पोइ उहा असांखे इनकम थींदी ऐं उहो पाण खाईंदासीं, ॿारनि खे खाराईंदासीं तो ॿार जी सोच, नेचर, उथी वेठी, अंदाज, तौर तरीक़ा सब तहिड़ा बनदा। इन करे कुदरत असां सभिनी इंसाननि खे हिकिड़ी समझ ॾिनी आहे। असां जॾहिं बि कोई कारोबार कंदा आहियूं असांजी सोच बहितर हूंदी आहे। हिकिड़ी चीज असांखे पंहिंजे जीवन में यादि रखणु खपे, असां जॾहिं बि कंहिं चीज जी शुरूआत कयूं या सोचूं असां कुछ पॉइंट पाण नोट करे लॻी छॾूं। असां बिजनेस कयूं, कारोबार कयूं, असां पंहिंजो घर बनायूं, असां जॉब कयूं, असां गाड़ी वठूं, असां कोई भी पंहिंजो कमु कयूं, असां हिकिड़ो पेन पनो पाण रखी छॾूं, उनमें असां ये लिखी छॾूं त इहो कमु मां छो कयां थो। जॾहिं असां कोई बिजनेस कयूं असां लिखी छॾूं त मां बिजनेस छो कयां थो, उनजा पॉइंट्स लिखूं। जॾहिं बि असां लिखंदासीं असां लिखंदासीं असांजे ख़ुशि रहूं, खुशहाल रहूं, असांजे घर परिवार में आसूदगी रहे, असो इज्जत मान प्यार वधे, असो भाग नसीब खुले, असां इज्जत सां वक्त गुजारूं, असां दान पुण्य कयूं, असां कंहिंसां चङो व्यवहार कयूं, असो शान मान हुजे, असांखे मालिक जी रहमत हुजे, असां अॻिते वधूं, असां पंहिंजे ॿारनि खे सुठी पढ़ाई, सुठो जीवन, सुठी ज़िंदगी ॾेई सघूं, असां पंहिंजो पाण खे बहितर हलाए सघूं। असां जेके ई पॉइंट लिखंदासीं असांजी सोच में सभु चङियूं ॻाल्हियूं ईंदियूं। जॾहिं असां पंहिंजो घर बनायूं असां उन वक़्तु पंहिंजो हिकिड़ो पेन पनो खणूं, भई घर मां छो बनायां थो, असां लिखंदासीं असां सुखिया सताबा रहूं, असांखे पंहिंजो मालिक जी रहमत हुजे, असांखे पंहिंजो धरती हुजे, पंहिंजो घर हुजे, असांजे घर में प्यार नसीब हुजे, भाग हुजे, असां हिक ॿिए सां मोहबत सां हलूं, हिक ॿिए सां बहितर व्यवहार कयूं, असांजे घर में खुशी खुशहाली हुजे, असांजे घर में इज्जत शान मान हुजे, असांजो घर अहिड़ो हुजे जितां कोई अचे कोई खाली न वठे वञे, असां उनखे बहितर माहौल ॾियूं, असां कंहिंजे अॻियां हथ न फैलायूं, असांजो घर हिकिड़ो मंदिर हुजे जिते असां प्यार ऐं मोहबत सां रहूं,
असां घर जूं जेके ई ॻाल्हियूं लिखंदासीं उहे सभु चङियूं लिखंदासीं ऐं सॼी सोच में सभिनी जी चङी हूंदी। असां जॾहिं का गाॾी वठूं असां पेन पनो खणूं भई असां गाॾी छो वठूं था, असां लिखंदासीं जी भई असां सुखिया हुजूं, बहितर हुजूं, जिते बि वञूं शान मान सां हुजूं। असांखे गाॾी हूंदी मालिक जो दर्शन करण वेंदासीं, सॼे साईं जी रहमत खे पाईंदासीं। ऐं असां जे बि वेंदासीं चङे पासे वेंदासीं, पंहिंजे कमकार सां वेंदासीं, बहितर अंदाज सां वेंदासीं। असां पाण ॿार दोस्त जिते बि हूंदासीं पंहिंजो पाण खे बहितर अंदाज सां हलाईंदासीं। असां जेके बि गाॾी जूं पॉइंट्स लिखंदासीं उहे सभु पॉजिटिव ऐं बहितर हूंदियूं। असां कारोबार जूं चङियूं ॻाल्हियूं लिखंदासीं, असां कॾहिं इहे न लिखंदासीं, असांजी सोच में बि न ईंदो भई मुंहिंजो बिज़नेस वधंदो, मुंहिंजो कारोबार वधंदो, मां ऐश इशरत कंदुमि, मां मनमानी कंदुमि, मां ग़लति पासे वेंदुमि, पैसे खे उॾाए रखंदुमि, मां ग़लति खाधा पीता इस्तेमालु कंदुमि, मां ग़लति तरीक़े सां पैसे जो दुरुपयोग कंदुमि, ग़लति इस्तेमालु कंदुमि, मां पंहिंजो शो ॾेखारे करे कंहिंखे नीचो ॾेखारींदुमि। अहिड़ी काई पॉइंट असां कोन लिखंदासीं, असांखे ज़हन में बि कोन ईंदी। असां जॾहिं पंहिंजो घर बणाईंदासीं असां प्यार मोहबत सां हलंदासीं, बहितर हलंदासीं, इहो ज़रूरु लिखंदासीं। इहा ॻाल्हि असांखे ज़हन में बि न ईंदी। मां घर खे मथे ते खणी करे रखंदा, सॼो ॾींहुं जहिड़ा कंदासीं, पिटको कंदासीं, पंहिंजी मनमानी हलंदासीं। असां लाउडली ॻाल्हाईंदासीं, ॾाढो ॻाल्हाईंदासीं, हिक ॿिए खे चीखंदासीं, चिल्लाईंदासीं। असांजे घर में सदाई पिटको हूंदो, असांजी मनमानी हूंदी। असां हिक ॿिए जो मुंहुं न ॾिसंदासीं, हर को पंहिंजे पंहिंजे कमरे में हूंदो, कंहिंजी परवाह न कंदासीं। अहिड़ी काई पॉइंट असांखे ज़हन में न ईंदी जॾहिं घर में असां बणाईंदासीं। जॾहिं असां गाॾी वठंदासीं असां चवंदासीं मालिक जो दर्शन कंदासीं, आशीर्वाद मिलंदी, चङे पासे वेंदासीं, इज़त सां हलंदासीं, ॿारनि सां बहितर अंदाज़ अपनाईंदासीं। कॾहिं बि न लिखंदासीं त मां गाॾी जो दुरुपयोग कंदुमि, ऊंधे चढ़ी करे पंहिंजी मनमानी कंदुमि, कॾहिं ग़लति पासे वेंदुमि, कंहिंसां झगड़ो कंदुमि, गाॾी खे ओवर स्पीड हलाईंदुमि, किथे एक्सीडेंट कंदुमि, पंहिंजो रोब ॾेखारींदुमि। कोई गाॾी जी उबती ॻाल्हि असां न लिखंदासीं, असांखे ज़हन में बि न ईंदी। कोई चवे बि सही, चवंदासीं दिमाग़ ख़राब थियो या मां छो कंदुमि ग़लति, कारोबार करे मुंहिंजो ग़लति इस्तेमालु छो कंदुमि, मुंहिंजे महिनत जी कमाई हूंदी, मां घर परिवार खे बहितर हलाईंदुमि, घर ठाहे करे मां उनखे सुखियो सताबो कंदुमि, ग़लति छो कंदुमि, मुंहिंजो घर स्वर्ग हुजे, घर में मंदिर हुजे, मां उनखे नर्क छो बणाईंदुमि। असां ॿुधण लाइ बि तयारु न हूंदासीं। भई गाॾी ते चढ़ी करे मनमानी कंदुमि, ओवर स्पीड कंदुमि, जंहिंखे वणंदुमि हणंदुमि न बि, अहिड़ी सोच न ॿुधी वेंदासीं। असां सभु कुझु बहितर लिखंदासीं। ऐं इहा जेका असांजी सुठी सोच हूंदी आहे त मां इहो कुझु ॾींहं सभिनी जे लाइ बहितर कंदुमि। हक़ीक़त में मालिक उहा असांजी सोच खे अरदास खे ॿुधंदो आहे, उन मालिक जी रहमत मिलंदी आहे। असांजो कारोबार वधंदो, असांखे घर परिवार मिलंदो आहे, असांजो भाग नसीब खुलंदो आहे, असांजी इज़त मान शान वधंदो आहे, असांखे गाॾी मिलंदी आहे, असां इज़त मान सां हलंदा आहियूं, बहितर थी करे हलंदा आहियूं। जीअं असां जूं चङियूं ॻाल्हियूं मालिक ताईं पहुचंदियूं नी,
हू असांखे सभु कुझु ॾियणु शुरू कंदो आहे। हाणे जॾहिं असांजी अरदास उन मालिक ताईं पहुती, असांजी सोच पहुती, असांजी नियत पहुती, असां कुझु में चऊं, मालिक असांखे सभु कुझु ॾिनो। पोइ समझ जी ॻाल्हि इहा त असांजो पनो उहो तकिड़ो करे रखियलु हुजे। जेके जेके असां चङियूं ॻाल्हियूं कयूंसीं असां सभु उन ते अमल कयूं। जॾहिं असांजो भाग नसीब क़िस्मत खुले, असांजो बिज़नेस हले, त पोइ असां उन भाग ऐं नसीब जो सदुपयोग कयूं, सही इस्तेमाल कयूं। पाण ख़ुशि रहूं, घर परिवार खे ख़ुशि रखूं, आए वे खे इज़त ॾियूं, हर कंहिं सां बहितर व्यवहार कयूं, असां में अहंकार न अचणु खपे, असां में शेवा हुजे, भाव हुजे, सिमरन हुजे, सचे साईं जी रहमत हुजे, असां में चङो वर्ताव हुजे, कंहिंसां चङो हलणु हुजे। पोइ जेके जेके ॻाल्हियूं असां सोचूंसीं, अगरि उहे असां सभु कंदा वेंदासीं, जेके लिखियूंसीं हलंदा वेंदासीं, त पोइ असांजो भाग नसीब कारोबार सदाई खुलंदो ऐं वधंदो रहंदो। असां कॾहिं पोइ ते न पवंदासीं, सदाई अॻिते हूंदासीं, भागनि भरियो ख़ुशहाल ख़ुशहाली ख़ुशहाल हूंदासीं।